खैरपुर मां ख़बर ॾींदा आलू त कंदरा जे मौला थाणे वारी घटी जो रहवासी असलम मलिक मनशात फ़रोशन जी धमकियुनि जे आज़ार खां तंग थी सहाफ़िन वटि दांह खणी पहुची वियो। संदसि चवण आहे त कंदरा थाणे जे साम्हूं चंद क़दमनि जे फ़ासिले ते थाणे वारी घटी में कंदरा शहर जो बासर गुंडो सरे आम शराब चरस अफ़ीम हलाए रहियो आहे। मुंहिंजो घर भरिसां हुजण सबबि असांजो जीअण जंजाल थी वियो आहे। मुंहिंजे घर भरिसां घिटी में हर वक़्तु मवालिन जा टोला लथल आहिनि, जंहिं सबबि सॼे पाड़े जूं फैमिलियूं आज़ार में आहिनि। कंदरा पुलिस समूरी ॼाण हुजण बावजूद खान रिश्वत वठे थी ऐं इन्हनि खिलाफ़ कार्रवाई करण बजाए वाठनि मार्फत लखें रुपया भत्तो वठी खुली छूट ॾेई छॾी आहे। हिन अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सैयद खुर्शीद अहमद शाह, स्पीकर सिंध असेंबली सैयद अवैस कादिर शाह, DIG सखर ऐं SSP सखर खां मुतालबो कयो त मूंखे ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि खे जान जो ख़तरो आहे। मनशात फ़रोश खिलाफ़ कार्रवाई करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।